साइक्लोन तूफ़ान के नज़र में रखंदे ज़िले इंतज़ामिया थरपारकर पारां नगर पारकर में एमरजेंसी लागू कई वई आहे। डिप्टी कमिश्नर थरपारकर 2 ॾींहंनि खां नगर पारकर में ऑफिस क़ाइमु करे वेठल आहे। राति देर खां नगर पारकर ऐं आसपास तेज़ हवा सां गॾु हल्की हल्की बरसाति जो पिणु सिलसिलो शुरू थी वियो आहे। हल्की हल्की बरसाति बैदि नगर पारकर जा समूरा नज़ारा पिणु वणंदड़ बणिजी विया आहिनि। हल्की हल्की बरसाति ऐं कारूंजर जे अंज मां वहंदड़ हल्की हल्की बरसाति वारे पलर पाणी पिणु रहवासियुनि खे ख़ुशि करे छॾियो आहे। यकीनन साइक्लोन तूफ़ान में जिते थरवासी ख़ौफ़ में वरतल आहिनि, उते हल्की हल्की पवंदड़ बरसाति बैदि थरवासी ख़ुशि बि नज़र अची रहिया आहिनि। ज़िले इंतज़ामिया तरफ़ां नगर पारकर में एमरजेंसी लागू कंदे उते सिहत जे हवाले सां समूरियूं सहूलियतूं फ़राहम कयूं वियूं आहिनि। नगर पारकर जी तालके अस्पताल में थरपारकर जे सिहत खाते जूं समूरियूं एम्बुलेंस पिणु उते बीहारियूं वियूं आहिनि ऐं तालके अस्पताल में एमरजेंसी वार्ड क़ाइमु करे उते इलाज जूं समूरियूं सहूलियतूं पिणु फ़राहम कयूं वियूं आहिनि। डिप्टी कमिश्नर थरपारकर मोहम्मद नवाज़ सो तरफ़ां जारी कयल प्रेस पधराई मूजिबि त गुजरात खां ईंदड़ साइक्लोन तूफ़ान जो वधि खां वधि ख़तरो बॉर्डर एरिया ते मौजूदु इलाइक़े नगर पारकर ते आहे। उन हवाले सां समूरी ज़िले इंतज़ामिया 2 ॾींहंनि खां नगर पारकर में मौजूदु आहे। असां वक़्तन ब वक़्तन समूरी सूरताल जो पिणु जाइज़ो वठी रहिया आहियूं ऐं तूफ़ान खे नज़र में रखंदे एमरजेंसी बुनियादनि ते असां हर वक़्तु उतां जे माण्हुनि जे हवाले सां हर ख़िदमत करण जे लाइ उते मौजूदु आहियूं।